अरबी समुंड में ठहंदड़ सामूंडी तूफ़ान जा सिंध जी सामूंडी पट्टीअ ते असर ज़ाहिर थियण शुरू थी विया आहिनि। कराची, ठटे, बदीन ऐं सजावल ज़िले जे सामूंडी पट्टी में हवाऊं खुलण शुरू थी वियूं आहिनि। ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां अलर्ट भी जारी कयो वियो आहे। मौसमियात खाते मूजिब सामूंडी तूफ़ान कराची खां 1310 किलोमीटर परे आहे। सजावल जी सूरत हाल मालूम कंदासीं। हनीफ़ मल्लाह सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। हनीफ़, ॿुधाए जो त सामूंडी पट्टीअ ते असर ज़ाहिर थियण शुरू थी विया आहिनि। सामूंडी तूफ़ान जा छा सूरत हाल आहे सजावल जी? सजावल जे साहिली पट्टी में सामूंडी तूफ़ान जा असरात ज़ाहिर थी विया आहिनि। गुज़िरियल ॾींहं खां वठी तेज़ हवाउनि जो सिलसिलो जारी आहे, जंहिंजे करे शाबंदर ऐं कंका छाणी वारा जेके तड़ आहिनि उतां सामूंडी वीरूं तेज़ थी वियूं आहिनि ऐं वॾी तइदाद में सिरिंद जेको सिरूं आहिनि अची रहियूं आहिनि। इन खां अलावा जेको अॼु सुबुह खां वठी हवा जे दाब जे करे जेको तेज़ तूफ़ानी हवाऊं शुरू थी वियूं आहिनि। मिटी जे तूफ़ान जे करे जेका सजावल में ज़िंदगी आम जेका मफ़लूज बणिजी चुकी आहे ऐं सुबुह खां वठी बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे ऐं सजावल जा जेके रोड रस्ता आहिनि जेके आम माण्हू ट्रैफिक वञण लाइ तयारु न आहिनि ऐं उन वॾे तूफ़ान जे ख़तरे सबबि हिन वक़्त खां ई ट्रैफिक जो जेको सो निज़ाम तमामु घटिजी वियो आहे। आम माण्हू रोडनि ते घटि अची रहिया आहिनि। जॾहिं ज़िले इंतिज़ामिया पारां जेके माण्हुनि जी ॿाहिरि लाइ के बि इंतज़ाम न कया विया आहिनि। DC सजावल सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, उन ते चयो त असां अलर्ट जारी कयो आहे ऐं जेको माण्हुनि खे इतला पहुचायो आहे। पर मूंखे ॿुधायो त बाक़ाइदा जेको माण्हुनि खे पैगाम पहुचाइबो आहे समुंड में न वञनि, उन क़िस्म जी का बि आगाही न ॾिनी वई आहे ऐं न ई को जेको इंतिज़ामिया मुतहरिक आहे सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई कई वई ऐं चवनि पिया त असां जेको सो ऐलान करे छॾनि असां हाणे अलर्ट आहियूं ऐं ख़ुदा न करे जेकॾहिं सूरत हाल वधीक थी सघे थी त इनशाला ख़ुदा नुक़सानु थी सघे थो। अलाह साईं ख़ैर करे ज़िले इंतिज़ामिया मां को बि हाल ॾिसण में नथो अचे। जी अच्छा, हनीफ़, मां ॻाल्हि कई पई त जेके मुहाना आहिनि उहे समुंड तरफ़ हींअर बि वञनि पिया। छा ज़िले इंतिज़ामिया उन्हनि खे रोकण जे लाइ के बि क़दम न खयां आहिनि या पुलिस खे उते मुक़ररु न कयो वियो आहे त जीअं उहे अॻिते न वञी सघनि समुंड जी तरफ़? न, बिल्कुलु इंतज़ाम न कया वञनि, सिर्फ़ु अलर्ट जारी कयो वियो हो ऐं FM ते हिकु दफ़ो जेको सो इहो ऐलान हलायो वियो हो ऐं हुन DC जे चवण मुताबिक़ त मूं मस्जिदुनि में ऐलान हलाया आहिनि, पर बाक़ाइदे प्रॉपर प्लानिंग सां जेको माण्हुनि खे गाइड कबो आहे, सम्झाइबो आहे ऐं जेके नाका आहिनि उन्हनि खे पैगाम पहुचाइबो आहे त जेको सो समुंड में मछी मारण लाइ माण्हू न वञनि, ख़ासि करे हिन तूफ़ान वारी सूरत हाल में ऐं वधीक ख़तरो आहे। पर इन क़िस्म जी आगाही बाक़ाइदे न ॾिनी वई आहे, पर पाण मुरादो माण्हू जेके आहिनि जिन ते इहो पैगाम पहुतो आहे उहे जेके समुंड में न विया आहिनि, पर वॾे तइदाद में जेको आगाही जेका बाक़ाइदे ॾिनी वई असां न ॾिनी वई आहे। जी ठीकु आहे हनीफ़, महिरबानी, तफ़सील ॾिना।